आसिफ आज़ाद सोमरो दादू जुई मोड़ ते मेलाह बिरादरीअ जो लाश रखी धरणो। दादू DHQ ऐं घोट सोनमियाणी जे रहवासी फोत थियल गोरहारी औरत सायरा ज़ाल बशीर मला जे वारसनि जी ॻाल्हियुनि मां साफ़ ज़ाहिर आहे त डॉक्टर इंतज़ामिया जी नाअहली ऐं ग़फ़लत सबबि मलाह बिरादरी जी औरत तड़पी फोत थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त साह जी तकलीफ़ सबबि माई खे DHQ गाइनी वार्ड में खणी आयासीं। अधु कलाक डॉक्टर ऐं अमले खे मिनथू कंदा रहियासीं त माई खे जल्दी ऑक्सीजन चाढ़ियो, पर इंतज़ामिया ऑक्सीजन न चाढ़ियो, उल्टो असांखे वार्ड मां ॿाहिरि कढियो वियो, जंहिं सबबि असांजी औरत तड़पी फोत थी वई। एम्बुलेंस बि न ॾिनी वई, लाश डॉक्सन में खणाए आया आहियूं। फोती औरत जे वारसनि पारां आला इदारनि खां ग़फ़लत कंदड़ ड्यूटी डॉक्टरनि ऐं अमले ते FIR कटण जो मुतालबो कयो आहे। उते खणी आयासीं, डॉक्टर खे सॾे बीठासीं, यको आयो कोन, वरी ॿियो कंपाउंडर आयो, डॉक्टर आयो, असांखे अधु कलाक ताईं पे रुलायूं। असां पेशेंट लही वियो आहे कार मां, लही वियो आहे, थोरी साह जी तकलीफ़ आहे। अब 5 मिंट खां पोइ ॾिसी जॾहिं आहे एक्सपायर थियो। अरे तो सुई ताणी त कुझु त करे, असांजी ॿुधे ई कोन। हमारे ॿाहूं पियूं ॿधनि बाबा ॾिसोसि तव्हां, सुई हणोसि, कुझु ऑक्सीजन चाढ़ियोसि, ऑक्सीजन चाढ़ियो, गैस चाढ़ियो, वेंटिलेशन ते न को छा। असां चऊं पिया वरी गार्ड आया आहिनि, अची बाहन मां वठी असांखे ॿाहिरि धिको घुराई अथनि। वरी माण्हू बी नहीं सही ॿुधाइजां। हा बाबा असांजो जीअं पेशेंट लही वियो आहे, अब छा वाक़ियो पेश आयो आहे, छाजे लाइ तव्हां धरणो आयो? पेशेंट खे साह जी तकलीफ़ हुई, सह कोस खणी आऊं अंदरि, उते अधु कलाक ताईं डॉक्टर खे सॼो ॿुधा। अब अची ॾिसी त ऑक्सीजन चाढ़ीसीं या कुझु करीसीं। अब असांखे ॿाहनि मां कढी छॾियो गार्डन, तव्हां ॿाहिरि हलो असां ॾिसूं था। असां पेशेंट धड़के ॿुधो त चए थो अब वारो के मुंहिंजो साह थो वञे। डॉक्टर वेझो अचण जे लाइ तयारु न आहे। हिकिड़ो कंपाउंडर आयो आहे,